नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवा में ख़बर ॾींदा हलूं त ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन पारां तइलीमी सेमिनार मुनक़द कयो वियो। तइलीमी सेमिनार में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान के मरकज़ी चेयरमैन महबूब चांग, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मैडम अनीसा बलोच, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खैरपुर फैज़ मोहम्मद जसकानी, तालुका एजुकेशन मीरवा शमसदीन लिगारी ऐं ॿियनि उस्तादनि शहरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। अॻुवाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿार मुस्तक़बिल जो मेमार है। ॿियो नंबर, वॾेरनि मुल्क के तबाह करे छॾियो। हिननि चयो त भूतार के निज़ाम तहत तालीम तबाह थी रही है। वॾेरनि जे करे स्कूल वाड़ा बणियल आहिनि, वॾेरनि जा स्कूल भांडा ठहियल आहिनि। असांजे ॿारनि जी तालीम हथ सां तबाह कई पई वञे, असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। अॻुवाणी चयो त नौजवान भूतार के निज़ाम ऐं वॾेर के निज़ाम खिलाफ़ बग़ावत कनि। हिकु ग़रीब पंहिंजे ॿारनि खे बुख ते रखे ॿारनि खे पढ़ाए थो, मगर हुनजे ॿार सां वेसा घाती करे उन खे पोते कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।